दिन छोरीअ खे अॻुवा नवाब ख़ानान कयो, पोइ मीरान जो शक असांजे मथां छो थो थिए। ॻाल्हि कंदासीं हाई तकरार ड्रामा सीरियल जे बारे में, जी नई एपिसोड अची चुकी है दोस्तों। उन नई एपिसोड में छा थींदो दोस्तों, ऐं उन खां अलावा जेको ईंदड़ एपिसोड है उन में छा थींदो मुकम्मल हिन वीडियो में ॻाल्हि कंदासीं दोस्तों। त अॻिते मूसा ऐं मीर वारा अॻिते हली मूसा ऐं जेको आहे सो मीर वारा रईस नवाब खान जे ॻोठ जे मथां हमलो कंदा, छा नुक़सानु पुॼाईंदा रईस नवाब खान खे, छाजे करे इहो ड्रामा में हींअर इंतिहाई मज़ो अची चुको है। हिकु तरफ़ रईस नवाब खान मूसा वारनि जे लाइ जेको आहे सो धरती तंग पियो करे, ॿिए तरफ़ मूसा वारा जेको आहे सो रईस नवाब खान जे मथां हमलो पिया कनि ऐं उन्हनि जे नतीजे में कंहिंजो घणो नुक़सानात थींदो उहो छा। ॿिए तरफ़ जॾहिं मूसा वारा रईस नवाब खान जे ॻोठ जे मथां हमलो कंदा त छा रईस नवाब खान मूसा वारनि खे पुलिस जे हथां जेको आहे सो इनकाउंटर कराए माराए छॾींदा, छा सूरत हाल थींदो, छाजे करे जो रईस नवाब खान इंतिहाई घणो जेको आहे सो मूसा वारनि जे हथां तंग थी चुको आहे ऐं पुलिस खे उन टास्क बि ॾिनो आहे त कहिड़े बि तरीक़े सां मूसा खे जेको आहे सो ख़तमु करे ॾियो, हलाए ॾियो। त अॻिते छा पुलिस खां इहा सूरत हाल थी सघंदी, ड्रामे में अॻिते छा मोड़ ईंदो, मुकम्मल तव्हांखे इन दोस्तों। ॿिए तरफ़ मूसा मस्त वारा ऐं जेको आहे सो रईस नवाब खान जे ॻोठ जे मथां हमलो कंदा ऐं रईस नवाब खान जा जेके बि कमदार हूंदा ऐं जेके बॉडीगार्ड हूंदा उन्हनि खे सुठो कुटको ॾेई ऐं भञ ॾेई जेको आहे काफ़ी नुक़सानु करे रईस जो जेको आहे सो हलिया वेंदा। उन खां पोइ रईस नवाब खान इंतिहाई चरियो थी वेंदो ऐं इंतिहाई जेको आहे सो जज़्बाती मूड में अची पुलिस इंस्पेक्टर खे फ़ोन कंदो ऐं चवंदो मूंखे कहिड़े बि तरीक़े सां मूसा जो लाश खपे ऐं कीअं बि करे जेको आहे सो मूसा खे क़तल कयो या जेल में हणो दोस्तों, छाजे करे जो मुंहिंजे हिननि माण्हुनि जो एतिरो नुक़सानु थियो आहे। तो पुलिस इंतिहाई घणी कोशिशि कंदी त कहिड़े बि तरीक़े सां जेको आहे सो मूसा मस्त खे पकड़ियो वञे ऐं गिरफ़्तार कयो वञे या उनखे इनकाउंट करे मारायो वञे, लेकिन मूसा मस्त अहिड़ी जाइ ते लिकी वेंदो ऐं इते गुम थी वेंदो दोस्तों जो पुलिस खे कतन बि हथ न ॾींदो मूसा मस्त, छाजे करे इहो मूसा मस्त खे रईस नवाब खान खे ख़तमु करिणो आहे इन ड्रामा में। उन जे सूरत जेको आहे सो पंहिंजा प्लान वठणा आहिनि त अॻिते छा थींदो दोस्तों इन ड्रामा सीरियल में, मुकम्मल तव्हांखे हालवाल ॾींदासीं ऐं ईंदड़ किस्त में छा थींदो। पर बहावल खान जी धीउ जेका आहे उहा मूसा खे सॼी हक़ीक़त ॿुधाईंदी त पुलिस वारा तोखे ॻोरींदा था वतन ऐं पुलिस वारा तोखे कहिड़े बि टाइम जेको आहे सो हणी मारे छॾींदा या गिरफ़्तार थी कंदा, त तूं होशियार थी वञ। त दोस्तों हिन छोकिरीअ मूसा खान खे सॼी ॼाण ॾेई ॾिनो आहे त दोस्तों अॻिते छा थींदो ऐं नेक्स्ट एपिसोड में छा थींदो। ईअं ॿुधायो त मूसा खे त सोणी जेको आहे वक़्त जे क़ैद में आहे ऐं वक़्तु वठी आहे, तव्हां कोशिशि करे कहिड़े तरीक़े सां सोणीअ खे आज़ादु करायो ऐं वक़्त जे क़ैद मां उनखे कढायो त मूसा उते वाइदो कंदो त इंशाअल्लाह असां जेको आहे सो वक़्त खे मारे मेट करे ऐं जेको आहे सो सोणीअ खे उतां आज़ादु कराए वठी ईंदासीं। त छा अॻिते सोणीअ खे आज़ादु करण में मूसा कामयाबु थी वेंदो, छा थींदो अॻिते दोस्तों ड्रामा में। त मूसा चवंदो त मुंहिंजे हथां वक़्त खे केरु बि न बचाए सघंदो ऐं मां वक़्त खे अहिड़ी जेको आहे सो मोट ॾींदुसि ऐं अहिड़ो तरीक़ो जेको आहे सबक़ु सेखारींदुसि त परायूं नियाणियूं कीअं जेको आहे सो अॻुवा कबियूं आहिनि ऐं कीअं उन्हनि खे क़ैद में रखिबो आहे। त दोस्तों अॼोको ड्रामो एतिरो ई हो। ड्रामो किथां बि सुठो लॻे लाइक ऐं शेयर कयो, चैनल खे सब्सक्राइब करे सुठो